ठीक है बाबा। बाबा इन पैसन में ब नवा ट्रैक्टर खरीद कर, ठीक है। बाकी जो पैसा बचन वे मुझे बैंक के अकाउंट में जमा करे छॾ, ठीक है। ठीक है। पर हिकिड़ी ॻाल्हि, शहर वञण खां पहिरीं पहिरीं वॾियुनि जी नज़रदारी कंदो वञ। अज जलाल पुट अज मूंखे तोसां कुछ ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जी बाबा साईं, हुकुम कयो। जलाल, ज़िंदगी में मुंहिंजो हिकिड़ो उसूल रहियो आहे। उसूल इहो रहियो आहे त हर कमु वक़्त खां अॻु में करणु खपे। ठीक है बाबा साईं, तव्हां सिर्फ़ हुकुम कयो। बाबा तूं हिकिड़ो कमु कर। कमु इहो आहे त पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे माउ सां सलाह करे पंहिंजे भेण जे ॾाज जे सामान जे लाइ फ़ुर्सत हिकिड़ी ठाराए वठ। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, इन्ही ॾाज जे सामान में कंहिं बि शइ जी कमी न थियणु खपे। बाबा साईं, मुझो ख्याल आहे त मरियम जी शादी भी जल्दी कराए छॾिजे। जलाल, अॼु भला तोखे ओचितो ख़्याल कीअं आयो त भेण जी शादी जल्द कराइणु खपे? बाबा साईं, मुझो मतलब आहे त न्याड़ी जो फर्ज़ जल्दी पूरो करण में ही भलाई आहे। बाबा, वाकई मूंखे इहो सुठो लॻो त तूं पंहिंजी भेण जे लाइ नंढी न्याणीअ जिहा सोची थो। हाणे त तूं वाकई ज़िमेदार पुट थी पियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। जलाल, ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।